टाइमलाइन न्यूज़ जो समूरन ॾिसंदड़नि खे सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां सीता रोड शहर जे वार्ड नंबर 1 जे शहर में ॿ अहिड़ा ॿार आहिनि जेके हिकु बीमारी में वरतल आहिनि। गुरबत सबबु संदनि कॾहिं इलाज थिए थो त कॾहिं कोन थी रहियो आहे। ॿार मुसलसल बीमार आहिनि ऐं हू उन बीमारी खे लगातार भोगी रहिया आहिनि। मुतासिर ॿारनि जे वालिदीन जो चवणु आहे त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, असां में एतिरी ताक़त न आहे जो हिननि जो इलाज कराए सघूं। हिननि सिहत खाते जे चूंडियल नुमाइंदा ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त ख़ुदा रहा असांजे ॿारनि जो इलाज कराए उन अज़ियत मां छुटकारो ॾियारियो वञे जीअं को असां सुख जो साह खणी सघूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ज़िले दादू जे तालुके खैरपुर नाथन शाह जे हिकु अहम शहर सीता रोड में, जिथे असां हिकु अहिड़े ख़ानदान सां मिलिया आहियूं जिन जा ॿार हिकु अजीब क़िस्म जी बीमारी में वरतल आहिनि। हिन वक़्तु असां तव्हांखे मुलाक़ात करायूं था। हिननि खे इहा जेका जंहिं बीमारी में वरतल आहिनि, इहा बीमारी हिननि खे ॼाए ॼम खां आहे या बाद में पोइ थी आहे, कुझु सालनि खां पोइ या तरसी ईअं? अच्छा, ॼाए ॼम खां थी आहे। अच्छा अच्छा, तव्हांजे ख़ानदान में जेको आहे सो हीअ पहिरियां ॿारनि जिन सां इहो अहिड़ी क़िस्म जी बीमारी थी आहे या इन खां अॻु में तव्हांजे ख़ानदान में कंहिं वॾनि खे थींदी हुई? कंहिंखे बि कोन थियल आहिनि, कंहिंखे बि न आहे, बसि सिर्फ़ु असांजा ई जेके ॿार आहिनि बसि, ॿियनि खे कोन्हे। अच्छा, तव्हां हाणे छा था चाहियो हुकूमत खां त माना उहे तव्हांजी कहिड़े क़िस्म जी मदद करे, छा करे? असां मदद करनि, असांजो ग़रीब एतिरो पुॼाए सघनि, असां ग़रीब जी इलाज कयूं। असां वटि एतिरी वसियत न आहे असांजो इलाज करायूं, असां ग़रीब आहियूं, असांजी मदद कनि। अच्छा नाज़रीन, ही तव्हां हिननि ॿारनि सां जेका हालति आहे उहा तव्हां ॾिठी। हाणे जेको आहे सो हिननि जो इहो मुतालबो आहे, गुज़ारिश आहे सिहत खाते खां ऐं गवर्नमेंट खां त हू उन्हनि जो इलाज कराइनि त जीअं हीअ ॿार आहे जेके आहिनि से सिहतयाब थी वञनि ऐं हिननि जा वालिदेन जेके ग़रीब ऐं मिसकीन आहिनि त उहे बि हिन परेशानीअ में जेके मुब्तला आहिनि उहे हिन खां आज़ाद थी सघनि। नाज़रीन, ये नंढड़ी जेका आहे सा हिन जो चवणु इहो आहे, जेका सही नमूने सां ॻाल्हाए बि कोन पई सघे, हिन जो चवणु इहो आहे त मां बीमार आहियां ऐं मुंहिंजो इलाजु करायो वञे ऐं वस वारनि जी थोराई थी रहंदुसि जेकॾहिं उहे मुंहिंजो इलाजु कराईंदा ऐं मूंखे सिहतयाब कराईंदा, उन में मदद कंदा त मुंहिंजी जान छुटी पवंदी।